अस्सलाम वालेकुम दोस्तों, केड़ा हाल आन। उम्मीद क्या तो सब दोस्त ठीक ठाक होंदा। दोस्तों अज इन वीडियो में के मशहूर कॉमेडी अदाकार अकबर उत्तरादी जैं पत्थर दुनिया ड्रामे में मशहूर मज़ाया किरदार अदा कियो उन्हीं जी ज़िंदगी बाबत कहानी ॿुधाइण वारो आहियां त अकबर उत्तरादी कॾहिं पैदा थियो, सिंधी शोबज़ में कॾहिं कीअं आयो। दोस्तों ही वीडियो ॾिसी तव्हांखे अकबर उत्तरादी जी ज़िंदगी बाबत मुकम्मल स्टोरी मिली वेंदो। दोस्तों तव्हांखे हिकु गुज़ारिश कंदुसि, जेकर तव्हां इन वीडियो के लाइक ना कियो तो वीडियो के लाइक कियो। जेकॾहिं तव्हां पहिरियों दफ़ा मुझे यूट्यूब चैनल ते आया आहियो, चैनल के सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूर क्लिक कयो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां तव्हांजो को भी ख़र्च न थींदो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां असांजी काफ़ी हौसला अफ़जाई थींदी। दोस्तों मज़ाया अदाकार अकबर उत्तरादी 1970 ईस्वी में शादात कोट में पैदा थियो। शोबज़ जी शुरुआत स्टेज ड्रामनि मां कई। बाद में जॾहिं सिंधी टीवी चैनल KTN आयो त अकबर उत्तरादी पहिरें ड्रामे पत्थर दुनिया में कम कियो। पत्थर दुनिया ड्रामे में अकबर उत्तरादी ऐं अदाकार अहमद अली शेख गॾु मज़ाया किरदार अदा कियो। पत्थर दुनिया ड्रामे में अकबर उत्तरादी जो नालो कारो हो। अदाकार अकबर उत्तरादी पत्थर दुनिया ड्रामे में तकिया कलाम बुक ते पूरी सिंध अंदर मशहूर थियो। पत्थर दुनिया ड्रामे बाद अकबर उत्तरादी केतिरनि ड्रामनि में कम कियो, जिन मां कोड़ी के घुमरी, लॾो पाॾे ते समेत केतिरा ड्रामा शामिल आहिनि। अकबर उत्तरादी केतिरनि फिल्मनि में पिणु कमु करे चुको आहे, जिन मां ॿेड़ा पार, मलज़ूम, अमन ज़िंदाबाद समेत ॿिया केतिरा मशहूर फिल्म शामिल आहिनि। दोस्तों अकबर उत्तरादी उर्फ़ पत्थर दुनिया ड्रामे जो मशहूर मज़ाया अदाकार बुक ते हिन वक्त शादात कोट में रिहाइश पज़ीर आहे। दोस्तों उम्मीद कयां थो त ही वीडियो तव्हांखे ज़रूर पसंद आयो हूंदो। स्टोरी पसंद अचण ते हिन वीडियो के लाइक कयो। जेकॾहिं तव्हां हिन वक्त असांजे यूट्यूब चैनल सिंधी जी मालूमात के सब्सक्राइब ना कयो, चैनल के सब्सक्राइब करे बेल आइकन के ज़रूर क्लिक कंदा। हिन वीडियो बाबत कमेंट ज़रिए पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूर आगाह कंदा। मिलंदासीं कंहिं ॿी नई वीडियो में। हिन वक्त ख़ुदा हाफ़िज़।